अस्सलाम वालेकुम। घनश्याम में जेके भी ॿाहिरि आहिनि पंहिंजी फैमिली खे कढी मलबा खे महफ़ूज़ जगह ते हलिया वञो। हे वाडन वारी मोरी आहे, उतां खंड लॻी चुकी आहे सुपरे बंद में से पानी ॾिसो पिया था तव्हां, पानी मतलब सिधो कैनशाह जी तरफ़ आहे। बसि अल्लाह रहम करे, रहम करण मालिक साईं आहे। पानी स्पीड ॾिसो पिया था, पानी तव्हांजे अॻियां ई आहे। इहो पानी तव्हांखे मां ॾेखारियां, सॼो पानी बिस्मिल्लाह वञी रहियो आहे। अलाह साईं बचायो आहे हिननि खे। साईं कोच कल्टी थी पई आहे। अलाह साईं रहम कंदो तव्हांखे बचण समेत। ही दोस्त आहिनि, ही फैमिलियूं आहिनि, ॿार आहिनि। अलाह अलाह रहम कंदो। जी साईं जी, ही ॾिसो मोटर वेन सां में ही लेडीज़ खे रेस्क्यू कयो अथनि। ही मनाज़िर तव्हांखे ॾिसी रहिया आहियूं। ही अदड़ियूं जेके पाणी मां कढियूं अथनि ऐं तमामु ख़ौफ़नाक मनाज़िर आहिनि। सलाम आहे मोटरवे पुलिस के जिन पंहिंजी रेस्क्यू अमल खे तेज़ कियो आहे। मोहतरम निसार मैसर साहब, SHO साईं। हलो हलो पोइते हलो, पोइते। ही कोच हिकु ॿी अची रही आहे ऐं चवनि था 10 माण्हू अंदरि अञा फाथल आहिनि कोच में अंदरि। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो त बुंडे ऐं कोलाचिन जे विच ते कोच कल्टी थी पई आहे असांजे अखियुनि जे आॾो। पर पाणी में स्पीड हुजण जे करे असीं होॾे नथा वञी सघूं, गाॾियुनि ते ई वञणु मुमकिन आहे। ही पंहिंजा माण्हू, पंहिंजा ॿार बच्चा ऐं सामान पंहिंजा खयूं पिया अचनि। हिकिड़ो हमरा हुते साम्हूं ॿुॾी रहियो आहे, जंहिंजी मतिलबु मुंडी ज़ाहिर आहे साम्हूं। हिकिड़ो हमरा लुड़ंदो थो वञे साम्हूं। या अल्लाह रहम कर। मेड़ जे नौजवाननि खे, दोस्तनि खे अपील आहे त जल्द खां जल्द कोलाची ऐं बुंडो जे विच ते पहुचनि। हिते रेस्क्यू जो अमल तेज़ कयो वञे, को ॿेड़ियूं घुरायूं वञनि माण्हुनि खे रेस्क्यू, छो जो पाणी आस्ते आस्ते चढ़ी रहियो आहे। हीअ असीं तव्हांखे ॾसे रहिया आहियूं, पाणी तमामु घणी छिक आहे। हीअ तो असांजो अदा काॾे पिया वञो तव्हां? कोच कल्टी थी पई, को कुछ बचा है माण्हुनि जो? माण्हू कुछ बचा को हेठां अची कोच ऊंधी किथों सही हीअ थी आहे न उहा। त ही हिकिड़ो दोस्त आहे, चए थो जेको कोलाचिन जे भरिसां हिकिड़ी ॿी बि कोच कल्टी थी आहे। छा था इहा ॻाल्हि सही आहे? पाण उहा ॾिसो था, हिकिड़ी त कोच साम्हूं कल्टी थी आहे। अल्लाह अकबर। हिकु कोच ॿी बि कल्टी थी आहे। हिकिड़ो पाणी में हमरा साम्हूं ॿाहूं मथे करे रहिया त मूंखे मदद कयो, मूंखे कढो, पर केर बि होॾे वञण लाइ तयारु कोन्हे, केर बि तारूं न आहे। या अल्लाह तूं रहम कर। तमामु ख़ौफ़नाक सूरत हाल आहे मेड़ बाईपास ते बुंडो। ऐं जेका यूटांग कोच आहे, जेका आऊं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां, उहा बि ईअं ई पहिरियों हीअ लेटियल हुई ऐं आस्ते आस्ते किरी वञी पोइ अल्लाह सी रहम करे। हिकिड़ो माण्हू ॿुॾी वियो आहे, हिमल ताईं पंहिंजी ॿाहूं जेको आहे मथे करे पुकारे रहियो आहे त मुंहिंजी मदद कयो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाणी में तमामु घणो चाड़ आहे ऐं मेड़ कैनशाह रोड मुकमल तौर बंदि थी आहे। तो कोच मुसाफ़िर अदा छा थियो आहे? त ड्राइवर सां गाड़ी लही वई, पहिरीं चओ थो ॿार पटे हेठां बोले हिकु दफ़ो बची, ॿीहर पेट्रोल लॻे, ॿीहर कल्टी थी। माना ड्राइवर जी ग़लती सां गाॾी जेका हेठि लही वई आहे। गाड़ी चौकूं पटी ते हल, पहिरीं में झटि पाण चौकूं पटी ते हल, हा त तभी हेठि पहुले, हेठि को खॾो त माना ॿीहर पेट्रोल न करे। माण्हुनि जो बचाए आहे? त मुंशी आहे गाॾी वारो, माण्हुनि जो बचाए? कहिड़ो मुंशी आहे? भाॻी निकिता उहो जेको ॿुॾे थो। अच्छा, ही जेको ॿुॾी रहियो आहे इहो चवनि था कोच जो मुंशी आहे, जेको कंडक्टर हूंदो आहे, किरायो वठंदो आहे, उहो शीशा बनी निकिरियो, पर उहो वीचारो मतिलबु ॿुॾी रहियो आहे, मदद लाइ पुकारे रहियो आहे। साम्हूं ॿाहूं असां हुनखे ॾिसूं था पिया त हिते का बि इंतज़ामिया नज़र। रेस्क्यू असांजो मोटर वे इंतज़ामिया शाबदा जिनखे लेडीज़ ऐं नंढनि ॿारनि खे कढी वई आहे। बाक़ी हिमल ताईं ॿी का बि पुलिस वग़ैरह नज़र न पई अचे। सोडल सोलंगी असांखे नज़र आयो ऐं साईं असांजो शाह साहब SHO जेको गाॾी न वञण जे करे वापसि मोटी वियो आहे। ऐं हिन महिल असीं हिकु मोबाइल बि ॾिसी रहिया आहियूं। हीअ हिकु ॿी कोच अची रही आहे, हेॾो दादू वारे पासे खां अची रही आहे। हीअ हमरा वीचारो मदद लाइ पुकारे रहियो आहे, ॿुॾी वियो आहे। इन खे हिकिड़ो ॿियो कढण लाइ वियो आहे, अलाह कंदो हुनखे रेस्क्यू करे ईंदो। तमामु ख़ौफ़नाक मनाज़िर आहिनि। मेड़ बाईपास ते असीं मौजूदु आहियूं, बुंडो ऐं कोलाचिन जे विच ते, खोसन जे ॻोठ खां ऐं हेॾो ॾहोटनि जे ॻोठ खां हितां इहे वेझा ॻोठ आहिनि। तमामु पाणी में घणो चाड़ आहे
माण्हुनि खे अलाह बचायो आहे ऐं गाॾी बुॾी रही आहे। गाॾी ते बीहो हली, गाॾी ते बीहो हली। वञो जेतिरा थी सघो रेस्क्यू करे सघो माण्हुनि खे रेस्क्यू कयो था। तव्हां नौजवान दोस्त आहियो, वञो। पाणी नथा, माण्हू हुते फाथल आहिनि, 15-20 माण्हू अञा फाथल आहिनि। हे तव्हांखे ॾेखारींदा हलूं। हे अदो ज़ख़्मी आहे, नी अमड़ ज़ख़्मी थी पई आहे। हे भाईजान ज़ख़्मी थी पियो आहे। मुसाफ़िर नंढड़ा बच्चा वठी निकिता आहिनि, सामान हिननि जो लुड़ी वियो आहे। हीअ बेयारो मददगार आहिनि ऐं सिर्फ़ु मोटरवे इंतज़ामिया ई हुई जेका हिननि खे रेस्क्यू करे, जेका हुते गाॾी मौजूदु हुई। मां हुननि खे इतला ॾिनो, उहे तकड़ा हुते पहुची विया। हीअ 2 माण्हू हेॾे ॿुॾल आहिनि ऐं हीअ अदो पंहिंजी फैमिली सां अची रहियो आहे हिते। अदा छा मनाज़र आहिनि, छा थियो अदा मुंहिंजा भाउ? हीअ अदो कोच में पंहिंजे बचड़नि सां वञी रहियो आहे। अलाह सी रहम कंदो अदा। सामान वग़ैरह तव्हांजो अदा खॾ में पए, अलाह बचायो तव्हांखे अदी। अलाह अदी तव्हांखे अलाह बचायो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। सामान थी पवंदो मुंहिंजी माउ। दोस्तों जेको ही केन शाह मेड़ जेको रस्तो आहे उहो मुकमल तौर ते जेको आहे पाणी जे हेठि अची चुको आहे। जेके बि मुसाफ़िरीन हिन दग सां अगरि सफ़र करणु चाहींदा त उहे हिन महिल मोहतात रहनि। हीअ रस्तो हिन महिल सफ़र जे क़ाबिल न रहियो आहे। हाणे हिते 2 कोचूं कल्टी थी पियूं आहिनि। हीअ सिचुएशन आहे जेके हिननि खे बि असीं समूरे दोस्तनि गॾिजी तौर हिनखे परियां ऐं ओरियां बि विच रस्तो ॾसे रहिया आहियूं। हिन रस्ते सां तव्हां गाॾियूं सोरींदा हलो अॻिते। दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त हिन दग ते वरी सफ़र न कनि। हाणे हीअ रस्तो जेको आहे मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। हीअ रस्तो मेड़ ऐं खेरपुरनाथ छा विचारो रस्तो मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। हीअ मुख़्तलिफ़ दोस्तनि सां गॾिजी परियां जान मोहम्मद बीठो आहे, मां बीठो आहियां। हीअ रस्तो ॾियारे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ दोस्त जेके अहिड़े तरीक़े सां रस्ते सां बीठा आहिनि, जेके ड्राइवरनि खे असीं दग ॾसे रहिया आहियूं त हिन दग जी हिन पोज़ीशन ते तव्हांखे हलणो आहे। असांजी अपील सम्झासीं त ॿार निकिरी को था सघूं। अटो राशन असां कुझु बि को थो खपे, लेकिन असांखे हुकूमत खे अपील त असां गुटको ॾीन, गुटके लाइ असीं इलाही परेशान आहियूं। हिते सही आहे, मानी न ॾीन, अटो न ॾीन, भले गुटको ॾीन। असीं गुटके लाइ इलाही परेशान थिया आहियूं। हिते इलाही परेशानी सम्झ गुटके जी। सम्झ गवर्नमेंट खे अपील के जवाज़ वाज़ माड़े असां गुटको पुॼाइनि हिते। उथ जाग सिंधी घण कुर्ब कया थई गैरन ते। तो रहम कयो पैर जन ते, हई पाण कुहाड़ो पेरन ते। उथ जाग सिंधी घण कुर्ब कया थई गैरन ते। तो रहम कयो पैर जन ते, हई पाण कुहाड़ो पेरन ते। ही साधो कई जो सब्र ॾिस धारिया देस अंदर। हाणे तो रत रड़ी जॾहिं फट थी जेरन ते। हाणे तो रत रड़ी जॾहिं फट थी जेरन ते। दुश्मन जो साथारी हल अॻिते हक़ हिसाब ॾींदे। चंद टकन जी लालच एवज़ सिंध धरतीअ खे पियो अज़ाब ॾींदे। जंहिंजी जल जी तूं हंज पली तंहिंखे बदिलो अहिड़ो ख़राब ॾींदे। पंहिंजे मारुनि सांगन झांगन जी ईअं अखड़ियुनि में तूं आब ॾींदे। मूंखे तो ते हैरत कहिड़ी तुंहिंजी गैरत। पंहिंजे हथड़नि सां विहारे धारिया देरन ते। अलाह धारिया देरन ते। पेट भरण खातिर छोट
याद न थी सघंदी दस कहिड़ो मक़सद चाहीं थो वरी वक्त न जतो खां विसरी विया पंहिंजनि जा झुगड़ा ॾाहीं थो जेको सिंध अमर जो कर्ज़ अथई तूं दोस्तों ही ड्राइवर आहे जेको मतलब सफ़र करे रहियो आहे असांजी इल्तिजा खां पोइ गाॾी हाणे वापसि पियो करे हीउ जेको रस्तो आहे कोलाची ऐं मेड़ जे विच ते रस्तो आहे ड्राइवर साहब पाण तव्हांखे इल्तिजा कंदो सर मैं इल्तजा कर रहा हूँ इनसे भाई आप ये रास्ते से ना जाएं इतना पानी है गाड़ी गिर जाएगी जाने चली जाएगी कोई बात नहीं है हम सुबह चले जाएंगे जब रास्ता बनेगा फिर निकल जाएंगे ये हालात देखो पोजीशन देखो रास्ता भी नहीं है ये हम मिन्नतें कर रहे हैं हाथ लगा रहे हैं गाड़ी कर रहे हैं भाई वापस आ जाओ ना जाओ अब इनकी पोजीशन देखो अब अगले वो परेशान है वो देखो गाड़ी गिरी हुई है फिर ये मुझे कह रहे हैं आ जाओ आ जाओ आ जाओ गाड़ी नीचे गिरी हुई है फिर भी मुझे बोल रहे हैं आ जाओ मैं गाड़ी ये देखो भाई आप वापस आ जाओ भाई आगे रास्ता नहीं है इतना पानी है फिर भी आप बात नहीं मान रहे कौन सी तमाम हम वास्ता देते हैं अल्लाह का आप वापस आ जाएं ना जाएं रास्ता गलत है गिर जाओगे जाने चली जाएंगी भाई ये भाई हमारी बात ही नहीं मान रहे बोल बोल के हम तो थक गए आप उनको बोलो यार वापस आ जाओ दोस्तों जीअं तव्हां ड्राइवर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ही सभिनी जेके ड्राइवर हज़रात खे इल्तिजा करे रहिया बार बार ही पाण असांजे मना करण खां पोइ गाॾी रिवर्स करे रहियो आहे पर उनखां अलावा जेके काफ़ी जेके ड्राइवर आहिनि ज़िद में अची गाॾी क्रॉस करे रहिया आहिनि ख़बर न आहे त पाणी जेका अॻिते सित आहे उहा तमामु तेज़ी सां वधंदी पई वञे हिननि खे असीं बार बार गुज़ारिश करण जे बावजूदि हीअ असांजी ॻाल्हि ॿुधी न आहिनि रहिया असां AC मेयर खे ऐं DC दादू खे गुज़ारिश था कयूं त हिन अहिड़नि हालातनि खां पोइ भला ईंदा ही छा कंदा ही भला लाश कटराईंदा या बुॾल गाॾियुनि खे पोइ गिलींदा वठंदा हिननि खे गुज़ारिश आहे मेड़ इंतज़ाम आहे त फोरी न रस्ते ते अचे हिननि खे ड्राइवरनि खे झले ॿाहिरां जेको मेड़ नसीराबाद खां जेके गाॾियूं अचंदियूं उन्हनि खे उतां ई गाॾी रोके हेॾां जेके खेरपुर नातन शाह खां गाॾियूं अचंदियूं उन्हनि खे उते ई रोकिन हिननि खे गाॾियुनि खे हेॾे अचणु न छॾनि